गदाब नेशनल प्रेस क्लब पारां कराची में सिंध जे कल्चर सां सिंगारियल ओताक होटल में सिंध जे क़ौमी ऐं मज़ाहमती शाइर महर ड्रिबाई जे मान में आजियाणो ऐं मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें अदीबनि, दानिशवरनि, सुगड़नि, सियासी समाजी अॻवाननि, आबिद मज़हर शाह, लाल मोहम्मद चांडियो, रियाज़ खेमटियो, सीनियर सहाफ़ी गौस बुगियो, मोहम्मद याकूब समो, कामरेड शब्बीर राजबर, माशूक मंगी, सचल वधियो, रज़ाक शर, मुबारक भट्टी, नबी बख्श खासकेली, एजाज़ अली चांडियो, इमाम बख्श मक्सी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे महर ड्रिबाई चयो त कराची जोर चौरंगी में ओताक होटल जो खुलणु सिंध तब्दील थींदे नज़र अचे पई। 2030 में सिंध जन्नत जो अक्स ॾींदे नज़र ईंदी। कराची में रहंदड़ हर सिंधी माण्हू पाण ऐं पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाइनि। हिटलर हिकु ग़रीब हुयो जंहिंखे खाइण लाइ बि कुझु पैसा न हुया, पर हिन कॾहिं बि हिमत न हारी ऐं पंहिंजी जदोजहद जारी रखी। सिंधी माण्हू खे पंहिंजे शहर जी मालिकी करणी पवंदी। खुशहाल सिंध जी 80 सालनि में तरक़ी न पर रुगो तबाही थी आहे। दुनिया बि चवे पई त सिंध पाकिस्तान जो बर्बाद ऐं तबाह थियल खुतो आहे। मुल्क ठाहींदड़नि जे आज़ादीअ खां पोइ तज़लील कई वई, हाणे सिंध लाइ उथणो ऐं लिखणो पवंदो। तक़रीब खे ॿियनि सियासी ऐं समाजी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ड्रिबाई सिंध में मज़ाहमती शाइरी जो तसलसल आहे। अॼु क़ौम खे शऊर जी ज़रूरत आहे। हिन पंहिंजी ॾात ज़रिए जागृता पैदा कई आहे ऐं सिंध सां थींदड़ ज़ुल्म खे सम्झ जी सघ ॾिनी आहे। कैमरामैन फारूक अली सां गॾु साकी नदीम शहर 9 न्यूज़ ज़िलो ओभर कराची।